नाज़रीन, कराची में तारीख़ी गाज़ी ॻोठ तोड़े सिंधी वसिंदनि खे मिसमार करणु, न्याणियुनि ते तशदुद करणु, ॻोठाणनि मथां कूड़ा केस दाख़िल करणु ऐं सिंध में धारियुनि जी तेज़ी सां वधंदड़ यलगार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाजी रैली कढी नेशनल प्रेस क्लब ठटे आॾो एहतजाजी धरणो हयो वियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ासखेली। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची में तारीख़ी गाज़ी ॻोठ तोड़े सिंधी वसिंदनि खे मसमार करणु, न्याणियुनि ते तशदुद करणु, ॻोठाणनि मथां कूड़ा केस दाख़िल करणु ऐं सिंध में धारियुनि जी तेज़ी सां वधंदड़ यलगार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते ठटे में क़ौमी अवामी तहरीक सिंध यूनाइटेड पार्टी हुर्रियत मज़ामत तहरीक जी सिंध ऐं लाड़ अवामी फोरम पारां गॾियल एहतजाजी रैली कढी नेशनल प्रेस क्लब ठटे आॾो एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। एहतजाजी अॻवानी मुनवर भुट्टो, यासिर जाखरो, शबीर भट्टी, इमरान खुश्क, सलमान जाखरो, हैदर शोरो, वक़ार मेमण, सादिक लखो ऐं ॿियनि कई। धरणे में शरीक कारकुननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जेके सख़्तु नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिकु मुनज़म साज़िश तहत सिंध जे राजधानी कराची में आबाद क़दीम ॻोठनि ऐं वसिंदनि खे ढाहे मक़ामी माण्हुनि खे बेघर कयो पियो वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते क़दीमी ॻोठनि खे क़ानून तहफ़्फ़ुज़ ॾियारे ॻोठाणनि तोड़े मासूम ॿारनि ऐं औरतुनि ते तशदुद करण लाइ रेवेन्यू अमले ऐं पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जी तनवीर ख़ासखेली, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।